अहम खबर शेयर कर रहा हूं। सिंध हुकूमत मुनशियात जो नेटवर्क खत्म करण चाहे थी। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो इहो चवणु आहे। समाज में मुनशियात जा असर वधी रहिया आहिनि, उनखे न रोकियो वियो त मुआशरो हथनि मां निकिरी वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर वधीक चयो त नओं नसल घणो मुतासिर थी रहियो आहे। हुकूमत इन लानत खे ख़त्म करण लाइ पुरअज़म आहे। सीनियर वज़ीर वधीक चयो त सूरत हाल गणती जोगी थींदी पई वञे, सभिनी खे संजीदगी सां कमु करणो पवंदो। शर्जिल इनाम मेमण जो चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी जी हिदायतुनि ते मुनशियात जी रोकथाम लाइ जोड़ियल हाई पावर्ड कमेटी जो पहिरियों इजलास थियो। इजलास सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जी सदारत हेठि थियो। मुनशियात जी रोकथाम लाइ समूरा वफ़ाक़ी ऐं सूबाई इदारा गॾिजी कमु कंदा। इजलास में सिंध हुकूमत तरफ़ां मुनशियात जे आदी माण्हुनि जी बहाली जे मरकज़नि में इज़ाफ़े जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिंध में 11,000 रजिस्टर्ड ख़ांगी स्कूल आहिनि। सेक्रेटरी तालीम जो कमेटी खे ब्रीफिंग। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर। फराज सदर आसिफ अली ज़रदारी जे हिदायतुनि ते सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण आला सतही कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में मां खे ॿुधाईंदो हलां त तालीमी इदारनि में मंशियात खे रोकण लाइ बि क़दम खणण जूं हिदायतूं कयूं आहिनि। इजलास में एडिशनल सेक्रेटरी मोहम्मद इकबाल मेमण, एक्साइज़ जो चीफ सेक्रेटरी यूनिस भी शामिल थिया। उन सां गॾोगॾु ANF जा जेको ब्रिगेडियर उमर आहे उहो बि उन इजलास में शामिल थियो आहे। DIG CIA मुक़दस हैदर समेत ॿिया जेके आला ऑफिसर आहिनि उहे शरीक थिया आहिनि। इजलास में फ़ैसिला कया विया आहिनि त सूबाई तोड़े वफ़ाक़ी हुकूमत जेकी आहे पंहिंजा जेके इंटेलिजेंट मालूमात आहे उहा शेयर कंदी। इजलास में वफ़ाक़ी ऐं सूबाई इदारनि जे विच में इंटेलिजेंट शेयरिंग बि कई वेंदी। ॿिए तरफ़ सिंध में 11,000 रजिस्टर्ड निजी स्कूल आहिनि, इहो सेक्रेटरी तालीम ॿुधायो आहे। ॿिए तरफ़ इहो बि फ़ैसिलो कयो आहे त स्कूलनि में ॿारनि जी स्क्रीनिंग कई वेंदी। रोज़ाना जे बुनियाद ते कंहिं बि सूरत में मंशियात खे जड़ खां ख़त्म करण जो हुकुम ॾिनल आहे। इहो चवणु आहे सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो। मुआशरे में मंशियात जा असरात जेके आहिनि उहे वधी रहिया आहिनि। शर्जिल इनाम मेमण ब्रीफिंग ॾिनी आहे। हुनजो इहो बि चवणु आहे त जेको मंशियात आहे रोज़ाना जे बुनियाद ते उन में इज़ाफ़ो थींदो थो अचे। उनखे कंहिं बि सूरत में रोकण जी कोशिशि कई वञे जंहिंमें सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी इदारा जेके आहिनि उहे मिली करे कमु कंदा। सीनियर सूबाई वज़ीर जो चवणु आहे त मंशियात सप्लाई डीलर जेके आहिनि उन्हनि जी जेकी मालिकी कंदड़ माण्हू आहिनि उन्हनि ख़िलाफ़ बि अवल तरजीह ते एक्शन थींदो, चाहे उहो केॾो बि ताक़तवर माण्हू हुजे पर उनखे बख़्शिश न कई वेंदी। सीनियर सूबाई वज़ीर इहो बि चवणु आहे त मंशियात खे बुनियाद खां ख़त्म करण जी ज़रूरत आहे ऐं असीं कोशिशि करे रहिया आहियूं त जेकी मंशियात आहे पूरे पाकिस्तान में ख़त्म कई वञे। ॿिए तरफ़ सिंध में जेकी एंट्री पॉइंट आहिनि उते बि ANF जूं जेके टीमियूं आहिनि सां गॾोगॾु एक्साइज़ जूं जेके टीमियूं आहिनि मिली करे कमु कनि। व्हीलर जेके गाॾियूं आहिनि उन्हनि जी सख़्तु चेकिंग कई वेंदी। स्कूलनि में बि स्क्रीनिंग, उन सां गॾोगॾु यूनिवर्सिटीज़ में बि जेके शागिर्द आहिनि उन्हनि जी बि स्क्रीनिंग ज़रूरी आहे। जी ठीकु आहे आमिर, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण जे लाइ।